हाणे छा करे शायद घुरबो न सही शायद मिली वियो चुप खणी कई हाणे बस करे चुप के त महबूब पाक खे थोरो फिक्र थी वियो कहिड़ो फिक्र थियो पाण फरमाइनि था साहबी तो शाहिदी त ॾिनी पर ॻाल्हि त ॿुधा तूं त हुए त कोन कीअं ॾिनई अब सम्झो था अलाए न ख़ुदि साईं फरमाइनि था तूं त हुए त कोन पोइ कीअं शाहिदी ॾिनई छो ॾिनई अल्लाह अकबर कबीरा छो शाहिदी ॾिनई तूं त वाक़ई वक़्तु हुए बि कोन तो कीअं चयो त साईं हाओ तव्हांजी ॻाल्हि थियल अर्ज़ु करे या रसूल अल्लाह ऐं अल्लाह जा हबीब हे त ॾाचीअ जे वापार जी ॻाल्हि आहे अवां इन में कीअं कूड़ हणंदव असांखे ख़बर कान्हे त अल्लाह हिकिड़ो आहे असांखे ख़बर कान्हे त जन्नत आहे असांखे ख़बर कान्हे त लोह महफूज़ आहे असांखे ख़बर कान्हे का त लोह कलम आहे असांखे का ख़बर कान्हे का त रब पाक हिसाब किताब वठंदो ओ प्यारा हबीब तूं आसमान जूं ख़बरूं थो ॾी उहे मञूं था बाक़ी ज़मीन जी ख़बर मोहम्मद करीम तुंहिंजी छो न मञूं अल्लाह अकबर हक चार या अली या रसूल अल्लाह जॾहिं आसमानी ॻाल्हियूं तुंहिंजूं सचियूं हन त ज़मीन जी ॻाल्हि तुंहिंजी कीअं कूड़ी हूंदी मूं ॾिठो कोन हो मां मजलिस में कोन हुअसि पर मुंहिंजो ईमान आहे त मुंहिंजो मोहम्मद करीम सच थो चवे साईं फरमाइनि था साहबी हाणे ॻाल्हि ॿुधजां क़ुरान जो कानून आहे त हर मामले में ॿ शाहिद ॾींदा पर मां मोहम्मद करीम जो तूं शाहिद आहे अॼु खां पोइ जिथे तूं हिकु शाहिदी ॾींदे तुंहिंजी हिक जी शाहिदी ॿिन्हिनि जे जाइ ते छो तूं मोहम्मद ई गवाह हुआ तूं मुंहिंजो गवाह बणियो आहे हाणे ॿियनि जे लाइ कानून आहे त ॿ शाहिद हुजनि पर जंहिं जाइ ते तूं हूंदे तो हिक जी शाहिदी ॿिन्हिनि जे जाइ ते अल्लाह अकबर कबीरा इहो थी तो मिनून बिल्लाह व रसूलिही अल्लाह ते ईमान आण ऐं अल्लाह जे रसूल ते ईमान आण मुंहिंजा अदा मोहब्बत ऐं ईमान ऐब न कढंदो आहे ॻाल्हि त ॿुधा मोहब्बत ऐं ईमान ऐब कढंदो आहे इहे ऐब न आहिनि मुंहिंजे आका इनामदार जे बारे में हर मामले में कीड़ा पियो ॻाल्हि मां कढी हीअं बि न हो हीअं बि न हो किताब खोलींदे हूंदे आयतूं पढ़ंदो हूंदे मुताला कंदो हूंदे इहे ॻाल्हियूं चूंडींदो हूंदे मुंहिंजा सोणा ताज़ो मूं हिकु हंधि जलसो कयो मूंखे चिठी मिली उन में लिखियो पियो त मौलवी तव्हां छा चओ त नबी खे ग़ैब जी ख़बर आहे नबी करीम अलैहिस्सलाम यहूदियाणी जी दावत ते विया बकरी कुठई बकरी खे ज़हर में बरधई सॼी ज़हर थी वई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दस्तरखान ते विहारे खाराई नबी करीम अलैहिस्सलाम खाधो सहाबन बि खाधो सहाबी शहीद थी विया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि तकलीफ़ थी पई जेकॾहिं हुज़ूर खे ग़ैब जी ख़बर हुजे त पोइ ज़हर वारी बकरी छो खाए अब सम्झी आहे न हालांकि जेकॾहिं मौलवी आहिनि पढ़ियल आहिनि त इन जो जवाब बि हदीसनि में मौजूद आहे किताबनि जे अंदरि इहा ॻाल्हि बि मौजूद आहे मामलो साफ़ लॻो पियो आहे पर ऐब ॾिसण वारे खे रुॻो ऐब नज़र ईंदो आहे ऐब देखे शान काटे नुक्स का जो या रहे फिर कहे मुनकर कहूं उम्मत रसूलुल्लाह की इहो कहिड़ो उम्मती आहे जो रुॻो ऐब पियो ॻोल्हे नुक्स पियो कढे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन ऐबनि वारा कमज़ोर पहलू पियो ॻोल्हे मुस्लमानी इन्ही जो नालो न आहे ओ मुंहिंजा अदा हक़ीक़त ही आहे मां हुनखे चयो आहे भाउ ॻाल्हि ॿुध जंहिं किताब मां इहा हदीस तो नकुल कई आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यहूदियाणीअ ज़हर ॾिनो पाण उन खे वापरायूं तकलीफ़ थी बटन साहब खाधो जेके शहीद थी पिया हाणे ॻाल्हि त ॿुध इन हदीस जो न को अॻु पढ़ी न को पुछ पढ़ी जेकॾहिं सही हदीस मुकमिल पढ़ी आहे मुंहिंजे आका जो शान इन लफ़्ज़नि में मौजूद आहे हदीस आहे मुस्लिम शरीफ़ जे अंदरि मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यहूदियाणी बकरी रद कुठी कुही उनखे खलई गोश्त टुकड़ा कई उनखे कुने में रधई उन में ज़हर मिलायई ज़हर मिलाए दस्तरखाने ते रखियई मूंखे घुराए दावत ॾेई मानी खारायई मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मानी खाइण लाइ आयो आहियां साईं फरमाइनि था मूं अञा हथ ई कोन धोता हा त उहो रधल गोश्त मां मोहम्मद सां ॻाल्हाए पियो रधल गोश्त मूंसां या रसूल अल्लाह ला ताकुलनी मूंखे न खाइजां अना मसमूमुन मां ज़हरीलो आहियां मुंह में ज़हर पियल थी मूंखे हथ न लाइजां मूंखे न खाइजां मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अॼु इम्तिहान हो
नबीअ जो ऐं गैर नबीअ जो अॼु इम्तिहान हो त नबी छा खे चइबो आहे, गैर नबी छा खे चइबो आहे। यहूदाणी खे दुश्मनी त हुई पर यहूदाणी खे इम्तिहान बि वठणो हो त नबी आहे या न। छाजे करे अल्लाह जो फ़ैसिलो हूंदो आहे, अल्लाह यासिमुक मिनन्नास। ओ मोहम्मद करीम, मां अल्लाह तुंहिंजो मुहाफ़िज़ आहियां, माण्हू तोखे नुक़सान पहुचाए कोन सघंदा, तोखे मारे कोन सघंदा। यहूदाणी खे ख़बर आहे त जेकॾहिं सचो नबी आहे त भला ॾिसांसि ज़हर सां मरी वियो त सचो नबी न आहे, जेकॾहिं न मरी वियो ऐं ॿिया मरी विया त पोइ नबी सचो नबी आहे, ॿिया नबी कोन हा, गैर नबी आहे। हुज़ूर फरमाइनि था गोश्त मूंसां ॻाल्हाए थो त मां ज़हर वारो आहियां, मां मोहम्मद खे ख़बर आहे त ज़हर अथसि, मां चयो त ठीकु आहे तो में ज़हर हुजे भली हुजे मां खावां थो, ॿिया खाइनि, ॿिया शहीद थींदा तन खे शहादत मिलंदी, मां मोहम्मद करीम खे कुझु कोन थींदो, मुंहिंजी शान ज़ाहिर थींदो त मां सचो नबी आहियां। या रसूल अल्लाह हक़ चार या मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाए त मूं त ॼाणी वाणी खाधो त नबी ऐं गैर नबी में फ़र्क़ु थिए। अब हाउ न सही, उहो साॻो गोश्त साॻो दस्तरखानो जन ॼन खाधो सभु शहीद थी विया, नबी करीम इस्लाम जी ज़ात बाबरकात खे कुझु बि कोन थियो। छो त गैर नबी ऐं नबी जो फ़र्क़ु थियो त जेके नबी हो असली सचो नबी आहे उनखे कुझु कोन थियो आहे, नबी न हा उनखे तकलीफ़ थी, ज़हर उनखे मारे विधो, शहीद थी विया, उनखे शहादत मिली, पर चवंदे त भला हुज़ूर पंहिंजे हथनि सां छो सहाबी माराया, अबा सहाबी माराया ई कोन, हुननि जे मुक़द्दर में शहादत लिखियल हुई ऐं उन्हनि शहादत ॾेई मुंहिंजे मुस्तफ़ा जे नबूअत जे सचाईअ जो ऐलान करे छॾियो। ॾिसो मुंहिंजो आका सचो नबी आहे, नबी खे कुझु कोन थो, हालांकि हो वाक़ियो ख़ुदि हदीसनि में लिखियो पियो आहे, किताबनि में लिखियो आहे, हूअ त ॻाल्हि ॻोल्हे वञी कढई त नबी खे ज़हर खारायो ख़बर कान पई, बाक़ी इहा ॻाल्हि कान थो ॿुधाए छो त ज़ाहिर थो करे त मुंहिंजे आका जो शान थो ज़ाहिर थिए। ओ मुंहिंजा अदा हाणे सच ॿुधाइजां त इन्हनि जे ॾाढ़नि ते एतबार कजे, इन्हनि जे निमाज़ुनि ते एतबार कजे, इन्हनि जे क़ुरान पढ़ण ते एतबार कजे, इन्हनि जे मस्जिदुनि आबाद करण ते एतबार कजे, कीअं एतबार कजे, कहिड़ो सबूत आहे त मुस्लमानी आहे, कहिड़ो सबूत आहे त ईमान सचो आहे। मुंहिंजा प्यारा इश्क ऐं मोहब्बत जो मक़ाम अहिड़ो हूंदो आहे, आशिकारा चिकार बा तहक़ीक़ हर कुजा नाम ओस्त कुर्बाने। आशिक जो कमु इहो हूंदो आहे त माशूक जे शान जी ॻाल्हि ईंदी आहे त पक न पुछंदो आहे, कसम न ॾींदो आहे, चवंदो आहे त बराबरि जेकॾहिं मुंहिंजे माशूक जी ॻाल्हि आहे त बिल्कुलु सची आहे। सलात बुलंदा हुआ पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। आका जी तारीफ़ कर, शिरक जी फतवा थी लॻे, हा या न? नबी करीम खे सॾ कर, शिरक जी फतवा थी लॻे, महबूब पाक जो बयान कर, शिरक जी फतवा थी लॻे। और मुंहिंजा प्यारा दोस्त दीद अल्लाह पाक हर जगह ते पंहिंजे महबूब पाक जो पंहिंजे नाले सां गॾु बयान क़ुरान में कयो, अल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू। ॾिसो युज़ून अल्लाह व रसूलहू, जेके माण्हू अल्लाह खे ऐं अल्लाह जे रसूल खे ईज़ाइन था, लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरा। अल्लाह ताला फरमाए थो मां हुननि जे मथां दुनिया ऐं आख़िरत में लानत करे छॾी आहे। वअअद लहुम अज़ाबम मुहीना, उन्हनि जे लाइ मुख़ारी वारो अज़ाब तयार करे छॾियो आहे। हिते ख़ुदा पाक पंहिंजे ज़ात सां पंहिंजे हबीब खे बयान कयो। अब हाउ या न? इन्नल्लज़ीन युबाइऊनक इन्नमा युबाइऊन अल्लाह। अल्लाह ताला हिते बि पंहिंजे हबीब जो बयान पंहिंजे ज़ात सां थो करे। ओ मुंहिंजा प्यारा हबीब, जेके तो मुहम्मद जे हथ ते हथ रखनि था से तोसां हथ नथा रखनि, मां अल्लाह जे हथ ते हथ था रखनि। मई युतिल्लाह वर रसूल, जेको ताबेदारी करे थो अल्लाह जी, अल्लाह जे ॾाढे चो अल्लाह जी, अल्लाह जे। मई युतिर रसूल फ़क़द अता अल्लाह, जंहिं रसूल जी ताबेदारी कई त तहक़ीक़ अल्लाह जी ताबेदारी कई। ओ मुंहिंजा अदा असीं महबूब पाक जो शान अल्लाह जे शान सां गॾु इन्हीअ जे करे बयान कंदा आहियूं त ख़बर पइजी वञे त अल्लाह जो हबीब आहे, जो अल्लाह जो महबूब आहे, अल्लाह जो प्यारो आहे। बाक़ी गॾु बयान करण सां शिरक कोन्हे। असीं त चवंदो त अल्लाह अल्लाह आहे, महबूब मखलूक आहे। अल्लाह महबूब फ़र्क़ु थी वियो त पोइ बाक़ी पोइ शिरक छा जो आहे? बाक़ी तुंहिंजे ख़्याल मुताबिक़ त सही न, नबी करीम इस्लाम जी एतिरी तारीफ़ था कयो, एॾो शान था ॻायो जो अल्लाह जे शान खां टपाए था छॾियो। ईअं तव्हां कॾहिं कयो आहे छा? तव्हां कंहिं आलिम दीन अहल सुन्नत वल जमात जे आलिम जी ज़ुबान खां अहिड़ी का ॻाल्हि ॿुधी आहे त नबी पाक खे अल्लाह जे शान खां वधायो हुजे? ॿुधायो बाबा। पहिरीं ॻाल्हि
अल्लाह जे शान खां केरु वधाईंदो? मां अर्ज़ु कंदुसि उन्हनि खे त तव्हां था चओ त अल्लाह जे शान खां वधायो था। हाणे असांखे महिरबानी कयो, पहिरीं त अल्लाह जे शान जी हद ठाहे ॾियो, लीको कढी ॾियो, पोइ असां उन लीके खां पोइ टपंदासीं कोन। अदा ॻाल्हायो थींदो ई मतां यार सकरण जा मौलवी करे विझनि। अलाह पाक जे शान मुबारक जी हद फासिल खणी ठाहिनि, हद खणी कढनि, लीको खणी कढनि। बनो कढिबो आहे न बाबा, हिन सीम खां हेॾे तुंहिंजी बनी, हेॾे महजी बनी। अब सीम हूंदी आहे न साईं, बनो विच ते हूंदो आहे, पथर हूंदा आहिनि। चऊं ठीकु आहे, हाणे तव्हां था चओ त अलाह खां नबी जो शान वधायो था, पहिरीं असांखे अलाह पाक जे शान जी हद ठाहे ॾियो, पोइ असां उन खां मथे वधंदासीं कोन। आहे अलाह जे शान जी हद? तव्हांजी माना त हिननि जो एतिरो अलाह हुआ जो थोरी नबी जी तारीफ़ कर त नबी मथे थो वञे, हिननि जो अलाह। अब ईअं न साईं, हे अहिड़े अलाह खे जो थोरी नबी पाक जी तारीफ़ कर त हिननि जे अलाह खां नबी कहिड़े वञे मथे? ईअं आहे छा? अड़े ईअं कोन्हे को। असां पाक उन रब खे मञींदा आहियूं, असांजो उहो अलाह पाक आहे। इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। रब करीम कुल शइ जे मथां कुदरत रखण वारो आहे। सारे जहान जी केॾी बि घणी तारीफ़ करो आहे, सभु जहान जी तारीफ़ रब जी तारीफ़। अल्लाह मां जेकॾहिं चवां वाह जो लठ ठहियल आहे, अब छा चवां? वाह जो सोहणे साईं जी लठ आहे। अब हाउ न साईं, रंग कहिड़ो भलो आहे, जंडरी कहिड़ी सोहणी लथल आहे, ॾाढी भली आहे, मज़बूत बि आहे, ख़ूबसूरत बि आहे, हुस्न वारी बि आहे। अब तारीफ़ कंहिंजी? लठ जी। कंहिंजी तारीफ़? जेकॾहिं हिन कचहरी में कारीगर वेठो हूंदो, जंहिं लठ ठाही हूंदी, ख़ुशि थींदो न? चवंदोसीं अॼु त मुंहिंजो आसमान सां मथो लॻो वञे। मौलाना साहब, मुफ्ती साहब शाहपुर खां आयो, मुंहिंजे लठ जी तारीफ़ अहिड़ी कई जो बसि छा ॿुधायां तव्हां। अब आओ न साईं, ख़ुशि थींदो न साईं? छो त हुन ठाही आहे, हुन रंग ॾिनो आहे, हुन जंडरी ते लाथी आहे, ख़ुशि थो थिए त वाह जो मां ठाही आहे। अड़े जेकॾहिं मुंहिंजे आका जो शान थियो त मुहम्मद बेमिसाल आहे, मुहम्मद बा इख्तियार आहे, मुहम्मद करीम नूरन अला नूर आहे। हबीब पाक खे सॼे जहान जे ज़र्रे ज़र्रे जी ख़बर आहे। नबी करीम इस्लाम जो शान बयान कयूं। मूंखे सच ॿुधाइजां त जंहिं रब पाक हबीब खे ठाहियो आहे, उहो रब ख़ुशि थींदो या कोन थींदो? हा, तारीफ़ महबूब जी कंदासीं त कारीगर राज़ी थींदो या न? आशिक़ तो फरमाए दा मदातुहुन सारा, ओ आशिक़ मुंहिंजे हबीब जी तारीफ़ उहा न कजांइ, उहा तारीफ़ न कजांइ, उहा छॾे ॾिजां जेका नसारा पंहिंजे नबी लाइ चवंदा हुआ। कहिड़ी चवंदा हुआ? चवंदा हुआ ईसा इब्नुल्लाह। छा चवंदा हुआ? ईसा, ॾाढे चओ, ईसा इब्नुल्लाह, ईसा अल्लाह जो पुटु आहे। इहा ॻाल्हि न कजांइ, यानी नबी करीम जी तारीफ़ कर, पर यहूदनि वारी ॻाल्हि न कजांइ त ईसा अल्लाह जो पुटु आहे। माना नबी पाक खे अल्लाह जो टुकड़ो ठाहीं, अल्लाह जो जुज़ो ठाहीं, अल्लाह जो हिसो ठाहीं, अल्लाह जो भाईवार ठाहीं, अल्लाह पाक जो पुटु ठाहीं। इहा न कर, पर वहकुम बिमा शित फीह मदहम वल करमी। इन खां सवा जेका बि तोखे मुस्तफ़ा जी तारीफ़ करणु खपे त पियो तारीफ़ कर, न को आका जो शान खुटंदो, न का तारीफ़ खुटंदी। अल्लाह आशिक़ फरमाए थो मुंहिंजे हबीब जी तारीफ़ कर। छा चओ? हीअं चओ, मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान में हे लफ़्ज़ चओ। कहिड़े तरह सां चवां? चओ फाक़न नबीयीन फी ख़ल्क़िन व फी ख़ुलुक़िन। मुंहिंजे आका जे शान में चओ फाक़न नबीयीन फी ख़ल्क़िन व फी ख़ुलुक़िन वलम युदानुहु फी इल्म वला करमी। मुंहिंजे आका जे शान में चओ त मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा नबियनि खां शान में बि बुलंद आहे त तख़लीक़ में बि बुलंद। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे लाइ चओ। छा चवां? हीअं चओ हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल
अहवाले मुक़्तहमी इहो मुंहिंजे हबीब जो शान ॻाल्हि उहो मुंहिंजो प्यारो हबीब आहे जंहिं महबूब खां सवाइ ॿियो को रस्तो आहे कोन को असांजो हिन जहान में बि वसीलो त हुन जहान में बि वसीलो हुवल हबीबुल लज़ी तुरजा शफ़ाअतुहु उहो हबीब पाक आहे जंहिंजे शफ़ाअत में असां गुनहगार खे उमेद आहे लिकुल हौल मिनल अहवाल मुक़्तहमी हर मुसीबत हर ॾुखे वक़्त में जॾहिं बि मुसीबत पई मुंहिंजे आका जी ज़ात जो सहारो आहे ॿियो को सहारो आहे ई कोन अब होया न हीअं चओ छा चवां चओ हीअं चओ फ़इन मिन जूदिक दुनिया व दर्रतहा व मिन उलूमिका इल्मल लौहे वल कलमी महबूब पाक ने ज़ात बाबरकात के अर्ज़ कर या रसूल अल्लाह तो जो एॾो त इल्म आहे जो तुंहिंजे इल्म जे दरिया जो हिकिड़ो कतरो हिकिड़े पासे त लोह कलम जो इल्म हिकिड़े पासे वमिन उलूमिका इल्म लौह वल कलमी तुंहिंजे इल्म जो मिन तबईज़ी आहे तुंहिंजे इल्म जे ज़र्रे मां हिकिड़ो ज़र्रो एतिरो त वसी आहे जो लोह कलम जो इल्म बि तुंहिंजे इल्म जो ज़र्रो आहे ऐं फ़इन मिन जूदिक दुनिया व दर्रतहा तुंहिंजी सखावत एॾी आहे जो ही जहान हू जहान तुंहिंजे सखावत जो कतरो आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्त तोखे ख़बर हुजणु खपे हुन जे फरियाद खे ॿुधो ॿुधई आहे न ऐं क़बूल बि फरमायो अब हुया न ऐं उन खां पोइ वरी इनाम बि ॾिनऊंसि हाणे सच ॿुधा त इनाम जाइज़ ॻाल्हि ते ॾिनऊंसि या नाजाइज़ ॻाल्हि ते ॾाढे त चओ जाइज़ ॻाल्हि ते न हाणे जाइज़ ॻाल्हि कहिड़ी आहे उन क़सीदे शरीफ़ जे अंदरि ही शेर बि मौजूदु आहे कहिड़ो या अकरमल ख़ल्क़े माली मन अलूज़ो बेही या अकरमल ख़ल्क़ माना ऐं सारी काइनात में इज़्ज़त वारा सारी काइनात में मन अलूज़ बिही सिवाक तोखां सवाइ ॿियो केरु आहे जो मां उनजी पनाह वठां माना या रसूल अल्लाह तोखां सवाइ ॿियो को बि कोन्हे जेको मुंहिंजी पनाह जी जाइ हुजे मुंहिंजे पनाह जी जाइ तूं मोहम्मद करीम आहे सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं वेठो काथे आहे बगदाद जे इलाइक़े में सभे कंहिं चए थो मदीने जे ताजदार खे अब हुया न साईं बगदाद ऐं मदीनो सवे महलनि जो बि फ़ासिलो आहे ग़ाइबाना सर थो करे चवे थो या अकरमल ख़ल्क़े छा थो चवे या ऐं हुज़ूर करीम अलैहिस्सलाम नाराज़ न थिया त शिरक थो करी मूंखे छो थो सॾी अलाह पनाह ॾींदुई मां मोहम्मद कहिड़ी पनाह ॾींदोसां मुंहिंजे लाइ छो थो चवीं त तोखां सां मुंहिंजी पनाह कान्हे का मुशरिक थो थिए हुज़ूर झले सा न बाबा पर नबी करीम झलियो कोन मोहम्मद मुस्तफ़ा हथ बि घुमायो इनाम बि ॾिनई मालूम थियो त पस ग़ाइबाना हुज़ूर खे सॾणु शिरक न आहे जेको मुस्तफ़ा खे पस ग़ाइबाना सॾे त खे सॾु बि मिले थो इनाम बि मिले थो अब आओ या न ओ मुंहिंजा प्यारा दोस्त सोचण जो मक़ाम आहे सुबुह जो हुन जे मथनि ते चादर बि पई आहे जेका हबीब पाक अता कई आहे अरबीअ में चादर खे चइबो आहे बुरदह बुरदतुन उन कसीदे जो नालो अॼुकल्ह मशहूर आहे कसीदह बुरदह चादर वारो कसीदो ॿ टे ॾिहाड़ा गुज़रिया 4-5 ॾिहाड़ा गुज़रिया ओ मौलाना साहब पंहिंजे घर वेठो आहे ॿिए मुल्क जो बादशाह उन जो वज़ीर हली आयो आहे दरवाज़ो अची सुबुह जे टाइम ते खटखटायो अथई अब सम्झो था न मौलाना ॿाहिरि निकिरी आयो ॾिठई त वज़ीर साहब बीठो आहे भले आयो बाबा शुक्र आहे ॾे ख़बरूं चाढ़ूं कि तो वटि आयो हा कम सां कहिड़े सां कि तो वटि हिकिड़ो हुज़ूर करीम जे शान में कसीदो लिखियलु आहे मुंहिंजो पुटु बीमार आहे ओ कसीदो मूंखे ॾे त मां पंहिंजे पुट ते घुमायां त चङो भलो थी वञे मौलाना शरफुद्दीन फरमाए थो त मूं त सवे नातो लिखियूं नबी पाक जा मौलूद लिखिया मुस्तफ़ा जो शान ॻायो आहे तोखे अलाए कहिड़ो मौलूद खपे अब सम्झो था न तोखे कहिड़ी नात ॾियां चएसि तो बाबा उहा नात ॾे जंहिंजे मुंड में ही शेर आहे कहिड़ो अमिन तज़कुर जीरा निम्बेज़ी सलामी मज़ज तदमान जारा मिम मुक़लतिम बेदमी ओ नफ्स ओ इंसान अॼु छाजे करे थो रोई पियो मां सम्झां तो तोखे ज़ी सलम जा पाड़े यादि पिया आहिनि
तोखे केर याद पिया आहिनि? तोखे मदीने जा पाड़ेसरी याद पिया आहिनि। मज़त दम अंजरा में मुक़लतम बिदमी, तो जे अखियुनि मां ॻोढ़ा था वहनि पिया, पर उहो ख़ाली ॻोढ़ा कोन के ॻोढ़नि सां गॾु रत बि वहे थी पई। चई बाबा उहो मूंखे कसीदो ॾे जंहिंजे मुंड में हो शेर आहे। मौलाना बुस्री फरमाए तो ख़ुदा जो कसम आहे, जॾहिं हुन जे शेर जा कसीदे जा इब्तिदाई शेर पढ़िया त मुंहिंजी पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। छो त जॾहिं इहो कसीदो मूं लिखियो हो त हिकिड़ी ख़बर मूंखे ई बि अलाह खे ई, टे ख़बर ई कंहिंखे कान हुई, मूं त कंहिंखे ॿुधायो बि कोन हो। हिन ॿी विलायत जे माण्हू खे कीअं ख़बर पई त मूं कसीदो लिखियो आहे? अब सम्झो था न? पुछो मांसि भला ॾे ख़बर, कसीदो तोखे इहो ॾियां थो, पर तोखे कीअं ख़बर पई आहे त मूं कसीदो लिखियो आहे? चवे थो अदा इहो राज़ न पुछ, चे महिरबानी करे ॿुधाए। चे न मुड़ी वञ, चे कीअं मुड़ा मूंखे वारो कर ॿुधाए। चवे थो भला जेकॾहिं नथो मुड़ी त ॿुधायां थो। उन राति जो कसीदो पढ़ियो पे, मोहम्मद करीम ॿुधो पे, ही ग़ुलाम उन जाइ ते मौजूद हुयो। मुस्तफ़ा जे दरबार में तो कसीदो पढ़ियो पे, मुंहिंजी आका जे ज़ात पसंद करे ॿुधो पे, ऐं ही ग़ुलाम बि उते मौजूद हो। तोखे इनाम मिलिया पे, पार पता जाए तोखे मुस्तफ़ा चादर ॾिनी हुई आहे न? हुनजो बि एॾो को मक़ाम हो जो मुस्तफ़ा जे कचहरी में बिया वेहण वारो हो, उन दरबार में हाज़िरी ॾियण वारो हो। मुंहिंजा सोहणा ओ अदा उन कसीदे जे अक़ीदे ते हली पवे जेको महबूब जे दरबार में मक़बूल छला, मंज़ूर छला। हुज़ूर जंहिंजे सदक़े में हुनखे इनाम अता फरमायो आहे, उन में जेके ॻाल्हियूं से शिरक न आहिनि, कुफ़र न आहिनि, बिदअत न आहिनि, ख़राब ॻाल्हियूं न आहिनि। उन में उहे ॻाल्हियूं निकिरियो जेके अहले सुन्नत जमात जे मसलक मुताबिक़ आहिनि, मुंहिंजे आका जे शान जो बयानु छला। हाणे तूं चवंदे छा त शरफुद्दीन बूसरी नबी पाक खे अलाह खां वधाए छॾियो? चवंदे चओ त सही, ईमान त हलियो वञे। ओ मुंहिंजा भाउ मुस्लमान दोस्त, अल्लाह पाक फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम तुमिनून बिल्लाहि व रसूलिही। अल्लाह ते ईमान आण, अल्लाह जे रसूल ते भी ईमान आण। ईमान आण जो मतलब इहो कोन्हे को त तूं ऐब पियो कढ, इहे अक़ीदो रख त मुंहिंजो मुहम्मद बेऐब आहे। अब आओ या न? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व बारक वसल्लम खे खुदा तबारक व तआला हर तरह सां बेऐब पैदा कयो। हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई खावंद ख़ास खल्के मुहम्मद मुकाई कलमो तह करीम ते चिटो छायाई अन मौला कव अंत महबूबी ये उताई पो लिखी ॾिनाई ॿई सराहूं सैयद खे। रब करीम जे ज़ात बाबर कादरी पंहिंजे प्यारे हबीब खे पैदा फरमायो त ही जहान हू जहान ॿई मुस्तफ़ा खे ॾेई छॾी। हा या न? हा साईं, ॾेई छॾियईं, माना हाणे अलाह वांदो वेठो आहे। इहे चवंदासीं बाबा, माना हाणे नबी पियो जहान हलाए, अलाह वांदो आहे। ओ चरिया तूं क़ुरान पढ़, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वल मुदब्बिरात अमरा। क़ुरान अल्लाह जो रब साईं फरमाए थो मूंखे उन्हनि जो कसम आहे, उन्हनि मलाइकनि जो कसम आहे जेके जहान जे निज़ाम जी तदबीर कंदा आहिनि। उहे मलाइक जेके जहान जे इंतज़ाम खे हलाईंदा आहिनि ऐं जहान जे इंतज़ाम जी तदबीर कंदा आहिनि, रिथूं कंदा आहिनि। पोइ तव्हांजी माना त मलाइक रिथूं पिया कनि, अलाह चुप करे वेठो आहे। ईअं आहे छा? ईअं कोन्हे अबा, सम्झ जो फेरो आहे। हक़ीक़त हीअ आहे त ख़ुदा पाक त थियो अहकमुल हाकिमीन। ख़ुदा छा आहे साईं? रब तबारक व तआला हाकिमन जो हाकिम आहे, पर उन हाकिमन जे हाकिम जे हेठां कई मातहत आहिनि, के मुदब्बिरात अमरन आहिनि, के अहिड़ा मलाइकनि जेके जहान जे निज़ाम खे हलाईंदा आहिनि, के वरी अहिड़ा आहिनि रुब अशअस व अग़बर लौ अक़सम अलल्लाह लबरहू। मुंहिंजे हबीब पाक फरमायो आहे मुंहिंजे उम्मत में हिकिड़ा अहिड़ा बि मजज़ूब आहिनि, अहिड़ा बि फ़क़ीर आहिनि, वार टिड़ियल, कपिड़ा फाटल, शक्ल जा सादा, मतरूदुन अनिल बाब, माण्हुनि जे दरवाज़नि खां परे थियल, ॾिसो त हुन खां नफ़रत कयो। पर उन्हनि जो अल्लाह जे दरबार में एॾो शान आहे, जेकॾहिं हथ खणी कसम खणी चवनि त अॼु सिज को न उभरंदो, रब थो चवे मां न उभारींदुसि। लौ अक़सम अलल्लाह, ख़ुदा जो कसम खणी जेकॾहिं चवनि त न थींदो, रब थो त लबर रहू, ज़रूर ईअं थींदो आहे जीअं हो चवंदा तीअं थींदो आहे। छो? अल्लाह हुननि जो मोहताज कोन्हे। रब थो फरमाए त मां हिनखे जहान जो निज़ाम अता करे छॾियो। असांजे मुर्शिद साईं हज़रत पीर साईं रोज़े वारनि सभु चो रज़ी अल्लाह ताला अन्हु, मलफूज़ा शरीफ़ में लिखियो आहे हिकिड़ो फ़क़ीर हूंदो हो रियासत ख़ैरपुर में, जंहिंजा वार तमामु वॾा हूंदा हुआ, वारनि खे धाॻो ॿधी छॾींदो हो। अब सम्झो था न, खोड़ा
ऐं ख़ैरपुर इन जे विच ते मीराणी कची सड़क हूंदी हुई, उन ते वेठो हूंदो हो, वॾा वार हूंदा हुआ, फ़क़ीर हो, हुनजे वारनि खे कचो धाॻो ॿधल हूंदो। पीर साईं फरमाइनि था जेतिरा ॾहाड़ा धाॻो ॿधल हूंदो हो, वार न लुॾंदा हुआ त जहान में थापर हूंदी हुई, निज़ाम सुहिणो पियो हलंदो हो। कॾहिं कॾहिं वरी वारनि जो धाॻो छोड़े छॾींदो हो, हवा ते वार लुॾंदा हुआ त मुल्क में अफ़रा तफ़री फितरो फसाद लॻो पियो हूंदो। माना ख़ुदा पाक जा वली अहिड़ा थी जो जहान हुनजे वारनि में ॿधो पियो। ओ मुंहिंजा प्यारा, अल्लाह जे वलियनि खे ख़ुदा ताला ताक़त अता कंदो आहे, पर अल्लाह पाक जी ताक़त ज़ाती आहे, ख़ुदा पाक जी ताक़त अज़ली आहे, ख़ुदा पाक जी ताक़त पंहिंजी आहे, ऐं अल्लाह जे वलियनि खे या नबियनि खे ख़ुदा पाक जा इख़्तियारात अता फरमायल हूंदा आहिनि। फ़र्क़ु थियो ख़ुदा जी पंहिंजी ताक़त, वलियनि खे ख़ुदा जी ॾिनल ताक़त। फ़र्क़ु आहे या न आहे? पोइ फ़र्क़ु आहे त पोइ शिरक बि कोन्हे। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा नाम सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। अब थका त कोन हो न सही, अञा हले न कमु। क़ुरान पाक जी आयत जी माना अञा पूरी कान थी आहे। फरमाए थो तो बिदून बिल्लाह, अल्लाह ते ईमान आणियो, व रसूलिही, ऐं सदुस रसूल ते ईमान आणियो। थोरी वज़ाहत कयां, अल्लाह पाक खे मञो था, छा था मञोसि? वहदहू ला शरीका, कादिरा, कदीरा, रहीमा, गफ़ारा, सत्तारा, मुहय्या, मुमीता, हय्या, क़य्यूमा, दाइमा, क़ाइमा। सभु मञो था न? हिकिड़ो माण्हू आहे चवे थो मां रब खे मञां थो, वहदहू ला शरीका, अकेलो भी आहे, गफ़ार भी आहे, सत्तार भी आहे, हर शइ आहे अल्लाह पाक जी, पर हिकिड़ी ॻाल्हि मां नथो मञां, अल्लाह सभु कुझु आहे पर ख़ुदा ताला गफ़ूर रहीम न आहे। मुस्लमान या काफ़िर? ॾाढे चओ। चवे थो रब करीम जे ज़ात बाबरका जूं सभई सिफ़तूं मञां थो, पर रब करीम जे ज़ात बाबरका जी हिकिड़ी सिफ़त हय्युल क़य्यूम इहा नथो मञां। निमाज़ी भी आहे, पोइ बि काफ़िर। ॾाढे ॻाल्हायो। रोज़ा थो रखे, पोइ तबलीग थो करे, ईअं न कयो वरी, अहिड़ी सख़्ती न कयो। हुनजे निमाज़ खे ॾिसो, हुनजे रोज़नि खे ॾिसो, हुनजे हज खे ॾिसो, हुनजे तबलीग खे ॾिसो, हुनजे बिस्तरनि खे ॾिसो। कुझु त महिरबानी कयो, ॾिठा अथव न साईं? हा, चवे थो त रब करीम सभु कुझु मञा थो पर हय्युल क़य्यूम न आहे। छो यार अहिड़ी सख़्ती? सकरण को सख़्तु मुल्क आहे। हिकिड़ी ॻाल्हि जे करे काफ़िर थी वियो, निमाज़ूं छुटियूं, मालूम थियो त रब जे हिकिड़ी सिफ़त जो इनकार कयईं, ईअं न साईं? 99 सिफ़तुनि मां 98 मञे थो, हिकिड़ी सिफ़त जो इनकार त निमाज़ूं बि लुढ़ी वयूं, रोज़ा बि लुढ़ी विया, ज़कातूं बि लुढ़ी वयूं, चिल्ला बि लुढ़ी विया, भाउ न साईं? इहे जेके बिस्तरा खई से बि लुढ़ी विया, मथे ते मिहराब ठही से बि लुढ़ी विया, सुन्नतूं रखी से बि लुढ़ी वयूं, नफ़ल पढ़ी से बि लुढ़ी विया, भाउ या न? का बची का शइ? हर शइ वली। छो त छा थो चवे त रब हय्युल क़य्यूम आहे कोन। अल्लाह साईं चयो त तुमिनून बिल्लाह, अल्लाह ते ईमान आणियो। ईमान आंदई पर अधूरो आंदई। उदखुलू फिस्सिल्म काफ़ा, इस्लाम में पूरा पूरा दाख़िल थियो, माना इन ते अमल न कई, अल्लाह खे मञी पर ख़ुदा जे हिकिड़ी सिफ़त जो इनकार कई। तंहिंजे करे निमाज़ूं वयूं, रोज़ा विया, हज विया, ज़कातूं वयूं, ख़ैरातूं वयूं, हर शइ हली वई जो हिकिड़ी सिफ़त नथो मञे। ईअं न ॻाल्हि। हाणे थोरो अॻिते हल, अल्लाह ताला साॻी आयत में चयो तो मिनून बिल्लाह व रसूलिही, ईमान आण अल्लाह ते ऐं रसूल ते। रसूल खे मञे थो नबी आहे, अल्लाह जो हबीब आहे, ख़ातमुन नबिय्यीन आहे, क़ुरान हुन ते नाज़िल थियो आहे, सभु कुझु मञा थो, पर मुहम्मद जी सिफ़त नूर आहे, उहा कोन थो मञा। हबीब जी सिफ़त नूर आहे, हा बचो कुझु। अल्लाह जी हिकिड़ी सिफ़त जो इनकार कई, वई न ॻाल्हि आहे। छो त ख़ुदा पाक ते बि ईमान मुकमिल आणो आहे, त नबी करीम जे मथां ईमान बि। अल्लाह पाक जे हिकिड़ी सिफ़त जो इनकार कई, सवे मञई सिफ़तूं, पर हिकिड़ी जे करे काफ़िर थी वियो। अहिड़ी तरह नबी पाक जूं सभु सिफ़तूं मञे। नबी पाक ख़ातमुन नबिय्यीन, नबी पाक आख़िरी नबी, नबी पाक अल्लाह जो महबूब, साहिब क़ुरान, साहिब शरीयत, सभु कुझु मञे थो, पर हुज़ूर करीम जे नूर वारी सिफ़त क़ुरान ॿुधाई आहे, क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। बेशक तव्हां ॾे अल्लाह पाक वटां ॿ शयूं आयूं आहिनि, हिकिड़ी तव्हां ॾे अल्लाह पाक वटां
दफ़ा जे सिफ़त जो इनकार करण सच ॿुधाए त नबी पाक खे मञई कोन थो मञे हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जो इनकार थो करे अब्बा चइसि भला ठीकु आहे असां इहा आयत मञूं था तव्हां हीअ मञो कहिड़ी क़ुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम या रसूल अल्लाह तूं चई ॿुधाए माण्हुनि खे त मां तव्हां जहिड़ो आहियां तव्हां अना बशरुम नबी असां जहिड़ो आहे अल्लाह अकबर कबीरा मुंहिंजा सोना हक़ीक़त इहा आहे त असांजो बि इन आयत ते ईमान आहे या न साईं ॾाढे त चओ ईमान आहे असांजो इन आयत ते ईमान आहे पर सम्झ जो फेर आहे क़ुर पाक पढ़ियो थी पर कढ़ियो कोन पढ़ियो आहे कढ़ियो न आहे सम्झो कोन कंहिं अल्लाह वारनि जूं जुतियूं सिधियूं कोन कयूं थी ख़ुदा वारनि जे कचहरी में कोन वेठो आहे तोखे ख़बर कान्हे का त अल्लाह वारनि क़ुर कीअं सम्झो आहे अल्लाह सी फरमाए थो कुल छा थो फरमाए ॾाढे चओ कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम अल्लाह ताला ईअं कोन थो चए त कूलू इन्नमा हुवा बशरुम मिस्लुकुम ईअं आहे छा अब हाफ़िज़ को आहे बस किथे हाफ़िज़ अब आहे हाफ़िज़ कोन कुझु ई कोन था छो भला वाह जो क़ुर पाक यादि कया अथव हाणे ड्रजन था त असां खां आयतूं अलाए किथां पुछंदो ख़तमा बि नहीं पढ़े पढ़े न ख़ल्क़ खुदा जी वेचारी पुठियो पड़े या लमून तालमून या फलो अल्लाह अकबर माण्हू खे कहिड़ो ताला काथो थो पढ़े पियो अब आओ न साईं वाह जॾहिं पढ़े थी मुंडे कलाक में 40 रकातूं ख़तम 20 तरावियूं 20 सोनी माल ॾाढा ख़ुशि थींदो या त ख़बर कान्हे का त दरड़े वञी ॿाहिरि निकितो आहे अब हाफ़िज़ो नाराज़ न थियो क़ुर में छा आहे कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम ईअं तो करे त कूलू इन्नमा हुवा बशरुम मिस्लुकुम अल्लाह ताला फरमाए थो त कुल मुंहिंजा हबीब तूं चओ केरु चवे मुंहिंजा महबूब तूं चओ त अना बशरुम मिस्लुकुम मां तव्हांजे मिसाल बशर थी आयो आहियां यानी ईअं ख़ुदा नथो चवे त ऐं मोमिनो तव्हां बि चओ त मुहम्मद बशर आहे फ़र्क़ु आहे या न मुंहिंजा प्यारा दोस्त माउ खे हक़ आहे जेकॾहिं पुट खे चए मुंहिंजा बच्चा मुंहिंजा जिगर गोश मुंहिंजा अखियुनि जा ठार ओ मुंहिंजा पुटड़ा मुंहिंजा फर्ज़ंद माउ चई सघे थी न पर जेकॾहिं अमड़ खां ॿुधी त पुट खे थी चवे मुंहिंजा बच्चा पुट तूं बि सुभाणे चओ पंहिंजे उस्ताद खे ओ मुंहिंजा बच्चा मुंहिंजा पुट मुटड़ा खाईंदे या न उस्ताद टिड़ी पई तूं चयोसि नाराज़ न थी तुआरी अमड़ जो तोखे बच्चा पुट चवंदी आहे मां चयो त छा थी वियो चवंदी अंधा अकुल जा अंधा हो मुंहिंजी अमड़ आहे हो भली मूंखे चवे हुनखे हक़ आहे मां हूअ चई सघे थी लेकिन तोखे चंद्रा कहिड़ो हक़ आहे तूं मूंखे चओ साईं तूं मुंहिंजो उस्ताद आहे अब आओ या न ॾाढे त ॻाल्हाया हाणे सम्झा थो तव्हां बि थका हो बसि मां हाणे ॻाल्हि पूरी थो कयां बसि वधीक न हाणे साईं मौलाना मोहम्मद हारून साहब तव्हांजो ख़तीब तव्हांजो उस्ताद चवे बाबा मां तव्हांजो ग़ुलाम आहियां जमायत जो नौकर आहियां तव्हां मुंहिंजा साईं आहियो मां तव्हांजो बानो आहियां ईअं न बाबा हाणे सुभाणे चइजो अचो साईं बाना भली करे आए असांजा नौकर चवंदो निमाज़ ई कान थिएव अब हाओ यार को बेवकूफ़ चएसि कल्ह जो मौलवी साहब मिंबर ते बि चयो त मां तव्हांजो नौकर आहियां पोइ नौकर न आहे त ॿियो छा आहे अब हुनखे हक़ आहे कसर नफ़्सी लाइ जेकर चवे त चई सघे थो जमायत खे हक़ आहे छा जमायत खे हक़ न आहे चवण जो ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ अहिड़ी तरह सां मुंहिंजे हबीब पाक जेकॾहिं कंहिंजे कसर नफ़्सी जे लाइ चयो तफ़सीर बैज़ावी लिखियो आहे तफ़सीर कबीर लिखियो आहे सभई लिखनि था त रब पाक हबीब खे फरमायो मुंहिंजा हबीब तूं चओ छो हदमल नफ़्सी कसर नफ़्सी जे लाइ दिलि खे सम्झाए त मां तव्हांजे मिसाल आहियां पर असुल ऐं मिसल में फ़र्क़ु आहे असुल ऐं जेकॾहिं को चवे त फलाणे जो मुंहुं अहिड़ो आहे जहिड़ो चंड चइबो आहे न बाबा सच ॿुधा त चंड अहिड़ो अथसि चंड सॼे जहान खे रोशन थो करे अधे जे मुंहुं कमरे में रोशनी कई आहे पोइ चंड अहिड़ो कीअं थियो चओ बि था साईं मुंहुं अहिड़ो जहिड़ो चंड हा भाउ चयो न कॾहिं चवंदा हो न भला ईअं आहे चंड जहिड़ो आहे न फ़र्क़ु आहे त मुंहुं जहिड़ो चंड इहो मुंहुं हुनजो थी पियो मिसल ऐं चंड थी पियो असुल सम्झे न साईं त मिसल में
ऐं असल में फ़र्क़ु हूंदो आहे। नबी से फरमाया अना बशरुम मिसलुकुम, मां तव्हांजे मिसल आहियां, माना तव्हांजी ज़ाहिरी शक्ल शबात जी आहे, तव्हांखे बि हथनि मूंखे बि हथनि, तव्हांखे मुंहुं आहे मूंखे बि मुंहुं आहे, तव्हांखे वात आहे मूंखे बि वात आहे, तव्हांखे बि कन आहिनि मूंखे बि कन आहिनि, अवां बि ॻाल्हायो था मां बि ॻाल्हायां थो, तव्हां बि खाओ था मां बि खावां थो, पर वरी पोइ बि फ़र्क़ु आहे, तव्हांखे हथ मूंखे हथ, तव्हांजा हथ खॼनि कुझु कोन थिए, मां मोहम्मद हथ खणां त चंड चीरजी पवे। अल्लाहु अकबर। तव्हांखे बि हथ, तव्हांखे बि हथ, मां मोहम्मद करीम खे बि हथ, तव्हांजे हथनि मां का शइ कान निकिरे, पर जेकॾहिं मुंहिंजो महबूब करीम अलैहिस्सलाम पंहिंजे हथनि मुबारकनि जे आंगुरनि खे गिलास में या वटे में विझे, आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया, पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया। मुझे हबीब पाक जे रहमत जो दरिया जोश में अची वञे, वटे मुबारक में हथ मुबारक विझे, आंगुरनि खे पानी लगे, बाहर मुझो हबीब पाक हथ कढे, उंगलियां हैं फैज पर टूटे हैं प्यासे झूम कर, नदियां पंजाब रहमत की है जारी, वाह वाह। हुजूर करीम जे ज़ात बाबरकात जंग ता सहाबा किराम खे पानी था पीआरण पिया, 1500 सहाबियन आंगुरनि में हथ पानी लगायो आहे, ॿाहिरि कढियो आहे त मुस्तफ़ा जे पंजनि आंगुरनि मां 5 नदियूं जारी थी वई। सच ॿुधाए तुंहिंजा हथ नबी पाक हथ जहिड़ा आहिनि? ॻाल्हाए। हाणे हिकिड़ो मसइलो तव्हां ॿुधायो, सकरन जे शहर में को पढ़ियो लिखियो माण्हू, सकरन जे शहर में पढ़ियो लिखियो माण्हू पीउ खे चए त बाबा जहिड़ो हथ तोखे तहिड़ा मूंखे, बाबा जहिड़ो मुंहुं तुंहिंजो तहिड़ो मुंहिंजो, बाबा जहिड़ो कद तुंहिंजो तहिड़ो मुंहिंजो, बाबा सच ॿुधाइजांइ जहिड़ियूं टंगूं तुंहिंजूं तहिड़ियूं मुंहिंजूं, बाबा जहिड़ो तूं बशर तहिड़ो मां बशर, बसि तूं मां हिक जहिड़ा। छा चवंदोसि? हरामी या हिलाली? ॾाढे चओ छो हरामी? कहिड़ो ॾोह कई? कूड़ बि कोन थो हणे, छो हरामी? पीउ जे साम्हूं थियो, ईअं न था। हाणे जेकॾहिं पीउ जे साम्हूं थिए, पीउ खे चवे त जहिड़ो तूं तहिड़ो मां, तोड़े हिक जहिड़ा हुजनि बि, पर पीउ अथसि, पीउ खे जेकॾहिं पुटु चवे त मुंहिंजा प्यारा दोस्त भली तव्हां कहिड़ा बि मोतबर हुजो शरीफ़ हुजो, पर चिड़ में चवंदो त हरामी आहे, चवंदो त न, गुस्सो लॻंदो तोखे हरामी छो आहे, पीउ खे त मां तो ॾिनो आहे। हाणे तूं ॿुधाइजां, अड़े पीउ असांजा कहिड़ी शइ, असांजे पीउनि जो कहिड़ो मुल्ह, कहिड़ी क़ीमत आहे, ख़ुदा जो कसम आहे सॼे जहान जा अबो अम्मा मोहम्मद करीम तां कुर्बान कजनि। उम्मती सदाए नमक हरामी थी पवे, पंहिंजे महबूब मोहम्मद करीम ते कलमो भरे, ऐं उन खां पोइ चवे त जहिड़ो नबी तहिड़ो मां, नबी बि बशर मां बि बशर। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, पीउ खे पाण जहिड़े चवण वारो हरामी ॿार थी सघे थो, जेको नबीअ खे पाण जहिड़ो चवे सो हिलाली आहे हरामी। मां नथो चवां, तव्हां सकरन वारा था चओ, तव्हां मूं ते हणो, तव्हां भले चओ, मां यार कोन थो चवां, मतां चए को ते असांखे हरामी चई वियो आहे, या फतवा तव्हां ॾिनी आहे, हाणे मोह बि तव्हां ॾिजो सुभाणे। अब जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हमसरी जी दावा करे त नबी मां जहिड़ो आहे, उहा अदा तोखे ख़बर कान्हे का। अन बशरुम मिसलुकुम पढ़ी, पर अॻिते कोन पढ़ी, अन बशरुम मिसलुकुम यूहा इलैया। ओ दुनिया वारो, मां त तव्हांजे शक्ल में ज़ाहिरी सूरत में तव्हां जहिड़ो थी आयो आहियां, पर वरी बि फ़र्क़ु आहे, अव्हां ॾे कुती बि कान ईंदी आहे, मुंहिंजे दर ते जिब्रील झुकंदो आहे। यूहा इलैया, मुंहिंजे तरफ़ वही कयो वेंदो आहे, मुंहिंजे दर ते जिब्रील ईंदो आहे। हिकिड़े अल्लाह जे वलीअ चयो आहे, अन बशर दा शोर न मचा तूं, ख़ुदा जो वली थो चवे, अन बशर दा शोर न मचा तूं, विच यूहा दे दीद टिका तूं, आवे भाईड़ा इंसाफ़ तपा तूं, कुझु त सोच सोचाईंदी रहो, जेकर चाहीं अहद को मिलना, अहमद नाम पकाईंदी रहो, जिथ जो वेखी नाम मोहम्मद चुम अखियां ते लहंदी रहो। अल्लाह जे वली खां पुछा, बातों खे ख़बर कान्हे का, चए थो अदा इहो अन बशरुम मिसलुकुम, अन बशरुम मिसलुकुम, इहो शोर न मचाए, ज़रा अॻिते त हल, विच यूहा दे दीद टिका तूं, यूहा में ज़रा नज़र कर त ख़बर पइजी वञे त मोहम्मद जो छा परवाज़ आहे। अब हाओ या न, एहन कोई राज़ निराले, अल्लाहु अकबर, एहन कोई राज़ निराले,
आशिक ते माशूक विचाले छोड़ मसइले कुल जुज़वाले मुफ्त न मगज़ खपाईंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकाईंदी रहो जिथ जो वेखी नाम मोहम्मद चुम अखियां ते लैंदी रहो। पर मैं तो जेकर ईमान वारो आ त जाथे मुझे आका जो नालो ॾिसी चुमे अखियुनि ते रख त बेड़ा पा। अब हाओ या न बाजू मोहम्मद रब को ॻोल्हण कुछ वलियन खां सही जो तो जेकर मुस्तफा के छॾे रब ॻोल्हींदे त कोन मिलंदी। अब हाओ या न बाजू मोहम्मद रब को ॻोल्हण महज़ है अपने आप को रोलण बिना संभावण खीर विलोड़ण मुफ्त न मगज़ खपाईंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकाईंदी रहो जिथ जो वेखी नाम मोहम्मद चुम अखियां ते लैंदी रहो। ओ मुंहिंजा अदा ख़ुदा जे वलियन सच चयो आहे अल्लाह जे वलियन असांखे ॿुधाए छॾियो आहे त मुंहिंजो प्यारो आका बेमिसाल नबी आहे। चओ असांजो प्यारो हबीब बेमिसाल नबी चओ त मुंहिंजो मुस्तफ़ा अखलाक में बेमिसाल किरदार में बेमिसाल शक्ल में बेमिसाल सूरत में बेमिसाल शबीह में बेमिसाल इल्म में बेमिसाल फजीलत में बेमिसाल जिस्म में तखलीक में बेमिसाल। खुदा फरमाइंदो आहे हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा मां रब आहियां जो तहां जूं सूरतूं अहां जे माउनि जे पेट में पंहिंजे मर्ज़ी सां ठाहींदो हां। कारो ठाहियां भूरो ठाहियां लूलो ठाहियां लगड़ो ठाहियां काणो ठाहियां सिधो ठाहियां मुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं वणे मां तीअं तव्हांखे ठाहींदो आहियां। पर मोहम्मद करीम सां इहो कानून लागू कोन्हे को। अल्लाह ताला जे हबीब पाक जो शान हीअं आहे जो सहाबी आहे मुंहिंजे प्यारे हबीब खे तो अर्ज़ करे व अजमल मिन कलम तरकत आइनी व अहसन मिन कलम तलदिन निसाउ खुलिक़त मुबर्रअम मिन कुल ऐबिन कअन्नक कद खुलिक़त कमा तशाउ। मुंहिंजा प्यारा हबीब रब करीम तोखे हर ऐब खां पाक पैदा फरमायो आहे ऐं तो जहिड़ो सुहिणो मूं काथे ॾिठो कोन्हे को। मतां को चवे त तो न ॾिठो त छा थी पियो मां सच थो चवां त तो जहिड़ो न को ॼाओ न को ॼमंदो। चवण वारो केरु आहे नबी पाक जो सहाबी चवण वारो केरु आहे मुस्तफा जो अबा सम्झो था न त हुज़ूर जो केरु आहे सहाबी केरु आहे साईं ॾाढे चओ केरु आहे सहाबी मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जो छा थो चवे कअन्नक कद खुलिक़त कमा तशाउ। मुंहिंजा महबूब अल्लाह पाक तोखे ईअं ठाहियो जीअं तो मुहम्मद चाहियो। हिन लठ चयो कारीगर खे त मूंखे हीअं ठाहे हुई कान त चवंदी काथऊं। असां चयो अलाह खे त मौला असांखे हीअं ठाहे असां हुया सही कोन त कीअं चवंदासीं ईअं न सही। नबी करीम अलैहिस्सलाम खे अलाह से ठाहे थो सहाबी थो चए या रसूल अल्लाह तोखे अलाह ईअं ठाहियो जीअं तो चयुसि। हाणे इहो मसइलो सम्झायो मूंखे। ख़ुदा जो क़ुरान थो चवे त मां तव्हांजे माउनि जे पेटनि में तव्हां जूं सूरतूं तस्वीरूं पंहिंजे मर्ज़ी सां ठाहींदो आहियां जीअं मुंहिंजी मर्ज़ी तीअं ठाहियां ईअं न सही। पर नबी पाक अलैहिस्सलाम खे सहाबी थो चए साईं न ॿियनि जे लाइ ईअं आहे त जीअं अलाह चाहियो तीअं ठाहीं पर तो मोहम्मद करीम खे जीअं तो चाहियो तीअं ख़ुदा तोखे ठाहियो। हुज़ूर चवे छा चुप कर शिरक थो करी छा थो चवीं मुशरिक थी ईमान हलियो ई चवनि था न सही न। नबी करीम अलैहिस्सलाम उनखे ईअं कोन था फरमाइनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ था घुरनि अल्लाहुम्मा अय्यिदहु बिरूहिल क़ुदुस। ओ मुंहिंजा मौला हिन हसान मां मुहम्मद जी तारीफ़ कई आहे मां तोखे अर्ज़ थो कयां त जिब्रील खे हिन जे मदद जे लाइ मोकिलींदो रहिजां। जाते मुंहिंजो हसान हले उते जिब्रील गॾु हुजे। हज़रत हसान थो चवे ख़ुदा जो कसम आहे नबी करीम जे दुआ खां पोइ मां जॾहिं बि शेर चवंदो हुउसि अॼु हुज़ूर जी नात चवां बीठो हूंदो हुउसि जिब्रील कन में चवंदो वेंदो हो मां चवंदो वेंदो हुउसि। हज़रत जिब्रील अली दुआ थी अल्लाहुम्मा अय्यिदहु बिरूहिल क़ुदुस। ओ मुंहिंजा मौला हिन जी रूहुल क़ुदुस ज़रिए मदद फरमाइजां। चए थो मां जीअं बि नबी पाक जे शान ॻाइण जे लाइ उथंदो हो त जिब्रील पहुची वेंदो हो कन में चवंदो वेंदो हो मां शेर ॻाईंदो वेंदो हो। ओ अदा भ्या मुस्लमान ज़रा सोचींदो हल
उहो फ़ैसिलो थो करे कद ख़ुलिक़्ता कमा तशाउ, रब पाक तोखे ईअं पैदा कयो जीअं तो पे चाहियो। हसान जो ईमान आहे, हे जेको जिस्म मुंहिंजे हबीब जो आहे, अना बशरुम मिसलुकुम वारी जेका सूरत आहे, हे जेके हथ आहिनि, ही जेके पेर आहिनि, इहे मुहम्मद करीम जी असलियत न आहिनि, इहे बाद में मुस्तफ़ा खे अता कया विया आहिनि। मुंहिंजे हबीब पाक जी असलियत उहा आहे जो आदम बि कोन्हे, हवा बि कोन्हे को, मिट्टी बि कान्हे का, ज़मीन बि कोन्हे को, आसमान बि कोन्हे को, का शइ कान्हे का। अव्वल मा ख़लक़ल्लाहु नूरी, सभ खां अव्वल मुहम्मद करीम जो नूर हुयो। हा या न? सभ खां अव्वल मुस्तफ़ा जो, सभ खां अव्वल नबी करीम अलैहिस्सलाम। पोइ जेको सभ खां अव्वल हो त उहो छा हो? बशर हो या नूर हो? बशर पोइ थियो आहे, आदम बाद में आयो आहे, उन जी तख़लीक़ पोइ थी आहे। अलाह पाक पंहिंजे हबीब पाक खे सभ खां अव्वल ठाहियो। यादि रखजांइ, रुगो अव्वल न बल्कि अल्लाह खे अव्वल अल्लाह मञण वारो बि मुहम्मद जी ज़ात आहे। रब से फरमाए थो कुन्तु कन्ज़न मख़फ़ियन फ़अहबब्तु अन उअरफ़, मां हिकिड़ो मख़फ़ी ख़ज़ानो हुयुसि, कहीं कोन पे सुञातो त मां रब छा आहियां। वहदहू ला शरीक हुयुसि, पर मुंहिंजी वहदानियत ज़ाहिर कान ही। रज़्ज़ाक़ हुयुसि, पर मुंहिंजी रज़्ज़ाक़ी ज़ाहिर कान ही। क़ादिर हुयुसि, पर मुंहिंजी कुदरत ज़ाहिर कोन हुई। मां रहीम हुयुसि, पर मुंहिंजी रहमत ज़ाहिर कोन ही। मां गफ़ूर हुयुसि, पर मुंहिंजी गफ़ूरियत ज़ाहिर कान ही। मां मुहयी हुयुसि, पर मां जंहिंखे हयात कयां थो ज़ाहिर कोन हो। मां मुमीत हुयुसि, पर जंहिंखे मारियां थो को बि कोन हो। मुंहिंजूं सिफ़तूं अज़ली हुयूं, मुंहिंजूं सिफ़तूं क़दीम हूं, पर मुंहिंजे सिफ़तुनि जो इज़हार हुयो ई कोन को। फ़अहबब्तु अन उअरफ़, पोइ मूंखे मुहबत पैदा थी त मां पंहिंजो पाण ज़ाहिर कयां। फ़ख़लक़तु नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रब तो फरमाए पोइ मां पंहिंजे हस्ती खे ज़ाहिर करण जे लाइ मुहम्मद जो नूर ठाहियो। पंहिंजे हस्ती खे ज़ाहिर करण जे लाइ छा कयुमि? फ़ख़लक़तु नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ मां पंहिंजे प्यारे हबीब जे नूर खे पैदा कयो त मुस्तफ़ा जो नूर ठहे त मुंहिंजी हस्ती ज़ाहिर थिए। अरे अल्लाह पाक जे हस्ती जे इज़हार जो सबब भी नबी करीम जी ज़ात आहे। अगर हुजूर जी ज़ात न हुजनि हा, ख़ुदा जो कसम आहे त महबूब पाक अलैहिस्सलाम जे नूर जे सदके ख़ुदा सुञातो थी, पर हुजूर न हुजे हा त ख़ुदा जे रबूबियत खे बि कोन सुञाणी आहे। हज़रत ख्वाजा इमाम रब्बानी सभु चओ रहमतुल्लाह अलैह, इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फसानी रहमतुल्लाह अलैह मक्तूबा शरीफ जे चौथे हिस्से में लिखियो आहे त ख़ुदा रा अज़ीम परस्त तशमी कुनम के रब्बे मोहम्मद, मुजद्दिद वक़्त जो सिलसिले नक्शबंदिया जो इमाम आहे। फरमाइनि था त मां ख़ुदा खे ख़ुदा मञींदो आहियां, पर छो कि तो ख़ुदा खे ख़ुदा इन जे करे मञींदो आहियां जो मुंहिंजो ख़ुदा मुंहिंजे मुहम्मद जो रब आहे। मुंहिंजे मुहम्मद जो रब आहे तॾहिं मां ख़ुदा खे ख़ुदा थो करे मञा। अरे इमाम रब्बानी ते ॾे फतवा, हो थो चए त ख़ुदा खे इन जे करे थो मञा जो मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जो रब आहे। हुन को ग़लति कोन सम्झो हो, हुन बि सहाबा खां सिखियो आहे। हज़रत उस्मान जो वाक़ियो तव्हां ॿुधो आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हिकिड़ो सहाबी आयो आहे, या रसूल अल्लाह न्याणी वॾी थी वई आहे, पुटु परणाइणो आहे, न्याणी परणाइणी आहे, ख़र्च कोन्हे, महिरबानी करे ॾोकड़ ॾियो, मदद ॾियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ॾोकड़ वठो उस्मान खां, वञ वञी हुनखे चओ अल्लाह जे नाले तोखे ॾींदो। साहबी हुज़ूर चवण सां सिधो हज़रत उस्मान वटि आयो, साईं न्याणी जी शादी करणी आहे, पुटु परणाइणो आहे, वारो कर ख़ुदा जे नाले कुझु ॾियारा। हज़रत उस्मान गनी 60 दीनार कढी ॾिना। घणा दीनार? साहबी वरिता, वापसि थियो, हिसाब ठाहियईं, कपिड़ा बि वठंदुसि, ख़ुशबू बि वठंदुसि, चांवर बि वठंदुसि, फलाणी शइ बि वठंदुसि, मिठाई बि विराईंदुसि, पर हाणे ख़र्च 100 रुपयो आहे, 60 मां त पूरत कान्हे, 40 खुटनि था। हाणे वरी ॿीहर नबी पाक ॾे वञा या पाण ॾे या कंहिं ॿिए ॾे मोकिले, 100 पूरो करणो आहे। मोटी आयो, नबी पाक अर्ज़ कई क़िबला खोटी थी पई आहे, अञा कुझु खपनि। घणा मिलिया थी? 60। हज़रत उस्मान ॾे ॾेई न कि हाओ साईं, भला ॾे ख़बर मुंहिंजे सोणे उस्मान खे छा चयो हुई। नबी साईं फरमाइनि था, साहबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, चयोमांसि त अल्लाह जे नाले कुझु ॾियाराए त पोइ 60 ॾेई छॾियईं। साईं फरमाइनि था हाणे ॿिए ॾे कोन थो मोकिलियां, साॻे उस्मान ॾे वञ, अगारो अल्लाह जो नालो खणी वे, हाणे मां मुहम्मद जो नालो खणी वञे। हाज़िर साईं वञे थो पर ॾेखा कंदो थो वञे। अल्लाह जे नाले 60 मिलिया आहिनि, नबी करीम जे नाले 30 मिलंदा, अञा बि 10 खुटनि था। अल्लाह वॾो आहे न साईं, अल्लाह जे नाले 60 त नबी पाक जे नाले अधु त मिले न।
लेखा कंदो पहुतो हज़रत उस्मान साईं वटि दरवाज़ो खटखटाई उस्मान साईं ॿाहिरि आयो ओ सोहणा उस्मान जे जीव अदा अगारो आयो हुयो साईं अल्लाह जो नालो खणी 60 दीनार ॾिना थी अञा मुंहिंजी पूरत कान्हे का मोटी आयो आहियां तोखे मां कसम थो ॾियां मोहम्मद करीम जो नालो नबी पाक जो वठी आयो आहियां हुज़ूर जे सदके में मूंखे कुझु ॾियारा आहे हज़रत उस्मान गनी जॾहिं नबी पाक जो नालो ॿुधो आहे अखियुनि मां पाणी वहणु शुरू थी वियो आहे बाह खां वठे थो चयो अदा हल हल मुंहिंजे घर ॾे घर वठी आयो आहे चवे थो हे घर तुंहिंजो हे दौलत तुंहिंजी हे माल तुंहिंजो हे मिल्कत तुंहिंजी सभु कुझु तुंहिंजो पर हे उस्मान बि तुंहिंजो आहे मूंखे मोहम्मद करीम जे नाले तां हर शइ कुर्बान करे छॾणी आहे अल्लाह अकबर छो हज़रत उस्मान साईं खे चई अदा छो अलाह जे नाले 60 दीनार ऐं नबी जे नाले सभु कुझु छो थो ॾी ॻाल्हि त कर टोक त नथो करी मूं ते हर शइ नबी पाक जे नाले घर थो कुर्बान करी चए थो अदा हाओ टोक नाहे मज़ाक नाहे हक़ीक़त आहे छाजे करे अल्लाह असां कोन ॾिठो हो अल्लाह असां कोन सुञातो हो क़ुरान असां कोन ॾिठो हो रब मिलियो त बि इन जाइ तां मिलियो क़ुरान मिलियो त बि नबी पाक वटां इस्लाम मिलियो त बि नबी पाक वटां ईमान मिलियो त बि नबी पाक वटां रमज़ान मिलियो त बि नबी पाक वटां जे रब रहमान मिलियो त बि नबी पाक वटां हर शइ नबी पाक जे दरवाज़े तां मिली आहे पोइ छो न मोहम्मद करीम जे नाले ते सभु कुझु कुर्बान करे छॾियो अब इहो ईमान सहाबा जो तोमिनून बिल्लाह व रसूल ते अमल हो अल्लाह ते ईमान आन अल्लाह जे रसूल ते इहे पे ईमान आंदो जो हर शइ मुस्तफ़ा ता कुर्बान कई अरे शुक्र नथो कई जो ख़ुदा ताला तोखे इमामुल अंबिया नबी ॾिनो आहे अब ख़ुशी कजे न सही शुक्रानो कजे या न अहिड़ो नबी सही मिले जो को सभु नबियनि जो सरताज जो सभु नबियनि जो आला हज़रत अज़ीमुल बरकत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह अहमद रज़ा खान साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइन था खल्क से औलिया औलिया से रसूल जेका ये अल्लाह जी मखलूक आहे आम मखलूक यानी आम मखलूक में वॾो शान आहे वलियनि जो वॾो शान कंहिंजो अल्लाह ताला जे ज़ात बाबरका जे आम मखलूक में वॾो शान वलियनि जो पर मुंहिंजा प्यारा दोस्त उन उहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते आहे पर वलियनि खां वरी वॾो शान आहे रसूलनि जो वलियनि खां वॾो शान कंहिंजो आम ख़ल्क़ खां वॾो शान वलियनि जो थकाओ आम मखलूक खां वॾो शान वलियनि जो वलियनि खां वॾो शान रसूलनि जो आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमायो ख़ल्क़ से औलिया औलिया से रसूल पर रसूलों से आला हमारा नबी पर रसूलों से आला हमारा नबी सबसे आला व औला हमारा नबी दोनों आलम का दूल्हा हमारा नबी दोनों आलम का दूल्हा थका होला मुझे हबीब जे शान ॻाइण वारो शहर आस्ते था चओ मोहब्बत सां चओ सीनो खोले चओ त ख़बर पए और मुंहिंजा प्यारा दोस्त कहिड़ी सुहिणी ॻाल्हि पियो आला हज़रत करे फरमाए थो कौन देता है देने को मुंह चाहिए तो ख़बर थी त कंहिंजे दर तां मिलंदो आहे तो ॾियण जे लाइ बि ॿुथ खपे आओ न सही कौन देता है देने को मुंह चाहिए देने वाला है सच्चा हमारा नबी देने वाला है सच्चा हमारा नबी सबसे आला व औला हमारा नबी दोनों आलम का दूल्हा हमारा नबी जिसकी दो बूंद है कौसरो सलसबील मुझे आका जे फैज़ मुझे आका जे मेहरबानी मुझे आका जे रहमत जा बकतरा मिलन जहान जा समुंड कुर्बान करे छॾिया अब होया न फरमाया था जिसकी दो बूंद है
कौसरो सलसबील है वो रहमत का दरिया हमारा नबी है वो रहमत का दरिया हमारा नबी सबसे आला औला दोनों आलम का दूल्हा हमारा कहिड़ी सोनी ॻाल्हि थो करे हमारा नबी छा थो फरमाए हमारा नबी हमारा अबा जंहिंजो न नबी हूंदो हो ख़ुशि थींदो या न जेको चवंदो त मुंहिंजो नबी आहे अबा ख़ुशि थींदो न सही असांखे चवंदा आहिनि तव्हांजे नबीअ खे जेकॾहिं गैब जी ख़बर हुई त पोइ हीअं छो न थियो असां चवंदो अल्हम्दुलिल्लाह जो चंडा बि चवनि था त तव्हांजो नबी अबा हाओ न सही तव्हांजे नबी खे जे ख़बर हुजे हा त पोइ हीअं छो करे हा मां तो चवां शुक्र आहे जो असांजो नबी आहे अल्लाह ख़ुदा करे त मरण महिल बि चओ त असांजो नबी हाओ या न सही या रब जब तक मेरे जिस्म में जान रहे या रब जब तक मेरे जिस्म में जान रहे तुझ पे सदके तेरे महबूब पे कुर्बान रहे ईमानदार ते चो तो मुझा बोला जैसी तई देरो हाँ तोते तुझे महबूब पे कुर्बान हो जाए कुछ रहे या न रहे पर दुआ है कि ये अमीर अमीर नालो आ शायर जो क्या तो चले कुछ रहे या कुछ रहे या न रहे पर दुआ है कि अमीर नज़ा के वक्त सलामत मेरा ईमान रहे कुछ रहे या न रहे मरा तो मोहम्मद जो कलमो भरे पो मरा अब आओ या न आला हजरत रहमतुल्लाह अलैह फरमाइन था प्या ओ दुनिया वारो बुधी छड़ियो गमज़दूं को रज़ा मुयदा दीजे के है आला हजरत फरमाइन था ओ अहमद रज़ा दुखन जा मारल सूरन जा सतायल फिराक जा फटल दुनिया जे तकलीफुन में सूरन में बेचारा परेशान हाल उनखे तू बुधाए त घबरायो न उनखे बुधाए त घबरायो गमज़दूं को रज़ा मुयदा दीजे के है बेकसूं का सहारा हमारा नबी बेकसूं का सहारा हमारा नबी सबसे आला औला हमारा नबी दोनों आलम का दूल्हा हमारा नबी दोनों आलम का दूल्हा बेकसूं का सहारा अपने मौला का प्यारा हमारा गमज़दूं का सहारा हमारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह से शल तहां जी हाज़री असां जी हाज़री क़बूल फरमाए खुदा पाक शल सभिनी खे आका जे इश्क सां आबाद फरमाए रब करीम शल असां खे दोस्त दुश्मन जे सुञाणप जूं अखियूं अता फरमाए मुंहिंजे प्यारे महबूब करीम अलैहिस्सलाम जे सुन्नत पाक ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही व नूर अर्शिही व क़ासिम रिज़्क़िही व ज़ीनत फ़र्शिही सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही अजमईन या अल्लाह बे औलादन के साले औलाद अता फरमा या अल्लाह कर्ज़दारन जा कर्ज़ मुआफ़ फरमा या अल्लाह तंग दस्तन के हलाल जी रोज़ी नसीब फरमा मुंहिंजा मौला बे मोहब्बतन के आका जो इश्क़ ऐं मोहब्बत नसीब फरमा बे दर्दन के आका जो इश्क़ ऐं मोहब्बत नसीब फरमा मुंहिंजा ख़ालिक बद मज़हबन जी सोबत खां बचा नेकन जी सोबत नसीब फरमा मुंहिंजा ख़ालिक पंहिंजे हबीब जे गुंबद ख़ज़रा जो दीदार करा पंहिंजे बैत रब्बी जो मुंहिंजा ख़ालिक असांखे दीदार नसीब फरमा मुंहिंजा मौला हिन मस्जिद खे आबाद फरमा मस्जिद वारनि आबाद कंदड़नि खे तूं आबाद फरमा या अल्लाह पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जे सुन्नत पाक ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम
قال الله عز وجل في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي